हजरत बिलाल मदीने में जरा साईं ज़ाहिरी को मटाई विया बिलाल जे अखियुनि में पानी बाजार में वनी मस्जिद में अची घटन में वनी अखियुनि में ज़ारो कतार पानी पियो हले रोए भी पियो मदीने जे माण्हुनि खां पुछे भी पियो बाबा किथे मुंहिंजो दिल पर हबीब त कोन ॾिठो आहे किथे मुंहिंजो साईं त कोन ॾिठो आहे अखियुनि मां ज़ारो कतार पानी पियो वहे हज़रत बिलाल चए थो मां मदीने में रही कोन सघंदो कीअं मदीने में रहां फिक्रियूं खाईं फिक्र ॾे निहारिया मस्जिद ॾे निहारिया जे मक़ाम ते साईं वेहंदा हुआ उन मक़ाम खे ॾिसी मदीने जो साईं यादि थो अचे हाणे मदीने जे शहर खे छॾे करे शाम मुल्क में आया है कई वक्त उते रहा रात जो टाइम हिकिड़े दफ़े ख्वाब में मदीने जे साईं ज़ार न कराए बिलाल मुंहिंजी सिक कोन लॻंदी अथई छा मूंखे यादि कोन कंदो आहे छा अखियुनि में ॻोढ़ा अची विया ॾाजीअ ते सुवार थो थिए हज़रत बिलाल डायरेक्ट नबी करीम जे मज़ार ते आयो आहे अखियुनि मां लुक पिया वहनि रोई रोई बेहोश थी किरी पियो आहे होश में पियो अचे चयो पिया बिलाल अॼु उहा बांग ॿुधा जेका मदीने जे मीर जे ज़माने में ॿुधाईंदो हुई भला हा बांग ॾियां थो जॾहिं बांग ॾिनई अखियुनि में लुक वहनि पिया सरकार जे मज़ार ॾे बि निहारे पियो बांग बि ॾे पियो जॾहिं अशहदु अन्न मुहम्मद ते पहुतो अखियुनि में ॾींहं शुरू थी विया सारो कतार रोए पियो बेहोश थी किरी पियो होश में पियो अचे पुछण पिया बिलाल छा थियो हुई तो जॾहिं पई याद सुरबत सुपीर जी फरियाद फरियाद ना गए वञनि